सारे तंजू चोर तू लड़े लुड़क पिया सारे तंजू चोर तू लड़ी लुड़क पिया वाहड़ वहीं जार सुकी बेलाटियूं मथिएं पसां तुंहिंजे पेट में लहरियूं लख हज़ार जीअं तो सभु जमार आसाइतियूं उकारियूं। सुबिल साथियो जी लतीफ़िलात मेरान टीवी जे हफ़्तेवार रिहान शाह जा पंध पेचरा सां गॾु आहियां सलीम भुट्टो लतीफ़ी। साईं जे पंधनि पेचरनि जो सिलसिलो पंहिंजी जाइ ते आहे, पर हिन ई उनवान तहत जॾहिं कल्चर डे साम्हूं अचे थो त असांखे लतीफ़ साईं जा उहे किरदार यादि अचनि था जिन सदियुनि खां सिंध जे कल्चर खे ज़िंदा रखियो आहे, पंहिंजी किरत खे, पंहिंजे माहौल खे, ऐं उन में हू पंहिंजी रोज़ी ॾिसनि था पिया। जॾहिं मुहाणनि जी ॻाल्हि कंदासीं, अॼु सिंधु दरिया जे पेट में आहियूं। सिंधु जेको कंहिंखे झल न ॾींदो हो, उनखे बंदि ॿधी जंहिं नमूने सोढ़ो करे सुकायो वियो आहे त तो आसाइतियूं उकारियूं, त उहे सभु आसाइतियूं जेके आहिनि हींअर उहे पंहिंजे रोज़ी जे हवाले सां, पंहिंजी पेट पूॼा जे हवाले सां मजमूई तौरु हुन जी रहणी कहणी बि मुतासिर थिए थी। मुहाणा, मीरभर, नाखवा, पातणी इहे अलॻि अलॻि उन हिकु बिरादरी जे किरदारनि जा नाला आहिनि जेके पाणी ऐं ॿेड़ी सां सलाहियल आहिनि। तारीख़ में असांखे पणी लोक मिलनि था जेके खीरथर जे चोटियुनि ते रहंदा हुआ। जॾहिं सिंधु किरोड़े सालनि खां वठी, सदियुनि खां वठी हिननि मैदानी इलाइक़नि में हिकु शींहं जे रूप में गजगोड़ कंदे वहंदो हुयो, ऐं मौजूदा जेका सिंध हिंद जा जेके मैदानी इलाइक़ा आहिनि इहे तॾहिं समुंड जे पेट में हुया, ऐं सदियुनि खां सिंधु वहंदे वहंदे सिंधु जे मिठे पाणी इन खारे खे पोइते धिके ऐं असां लाइ न रुॻो ही धरती पैदा कई, पर उन सां गॾोगॾु असांजे लाइ ऐं धरती लाइ जियापे जो कारण रहियो आहे। ही सिंधु दरिया जंहिंखे अॼु बंदि ॿधी सोढ़ो कयो आहे अंग्रेज़ दौर खां वठी, जेको हिन खे किनारा जेके आहिनि, किनारे वारा बंद जेके आहिनि कचे ताईं, उन जे करे हिन खे हिकु मुक़ररु गस रस्तो वाट ॾिनी वई आहे। न त इहो सिंधु दरिया जॾहिं सिंध में दाख़िल थींदो हो त हाकड़े खां वठी, पराण ढोरे खां वठी, सांगरी ढोरो, रेण ढोरो, पटियल ढोरो, हिन जा इहे मुख़्तलिफ़ वकरा जेके लाड़ जे पूरी सरज़मीन खे वेंदे कच्छ ताईं आबाद कंदा हुआ। इन्हनि सभिनी वकरनि जो ज़िक्र लतीफ़ साईं जे शाइरी में मुख़्तलिफ़ सुरनि में असांखे मिले थो। ऐं लतीफ़ साईं जा पंध पेचरा जी जॾहिं ॻाल्हि कंदासीं त साईं इन्हनि ढोरनि जी वकरनि सां गॾु साईं जेके से सफ़र कया, ऐं साईं जो सफ़रनि जे हवाले सां पंध जेकॾहिं ॾिसंदासीं त पाणी जो पंधु, ख़ुश्की जो पंधु ऐं उठ या घोड़े जी सवारी जो पंधु। पर सिंध में ऐं ख़ासि तौर ते सामुंडी पट्टी में साईं जा पंध जेके आहिनि उहे पाणी जे हवाले सां, ॿेड़ियुनि या जहाज़नि जे हवाले सां, वॾनि ॿेड़नि जे हवाले सां थिया आहिनि। त सिंधु दरिया जो ही वहुकिरो जंहिं ते सदियुनि खां हिकु सकाफ़त जेका उहा सरजी, हिकु माहौल सरजियो, लोक अदब उन मां सरजी निकितो, ऐं सिंधु जा ॿई किनारा इंसानी आबादी जो जेको सो मुहवर बणिया। मोहन जे दड़े खां वठी जेके जेके पुराणा शहर सिंध में आबाद थिया उहे सिंधु दरिया जे किनारे साईं आबाद रहिया आहिनि। उहे बंदरगाह ऐं माल जे हवाले सां जॾहिं सवाइ ढगे गाॾी जे ॿियो या उठ खां वधीक ॿियो को माल जे लाइ या सवारी लाइ को वसीलो न हुयो, त तॾहिं अंग्रेज़ दौर ताईं बि तारीख़ लिखे थी त सिंधु दरिया अटक ताईं जेके वापारी ॿेड़ा
वेंदा हुआ ऐं उतां वरी इहो ई वापारी हवाले सां सामान खणी मोटंदा हुआ। त सिंधु जंहिं ओज में हुयो त उन दौर में इहे वॾा टननि जे हिसाब सां ॿार खणी ॿेड़ा अटक ताईं पुॼण वारा, ऐं उन सां गॾोगॾु ही सिंधु सदियुनि खां न रुॻो परदेसी पखियुनि जो गस रहियो आहे सियारे जे टाइम में हिते पुॼण जो, पर जेके जेके हिन धरती ते हमले आवर थिया उन्हनि बि सिंधु जे किनारनि खे ई पंहिंजो सूंहों सम्झी हिते पहुता। त सिंधु जो ही वहुकिरो जिथे सिंधी माण्हुनि जी मजमूई ज़िंदगी जो सहारो, सरचश्मो, तहज़ीब जी ओसर जो कारण बणियो ऐं असांजी ख़ुशहाली जो कारण बणियो। उते हिन ई सिंधु सां जिते सिंध सां ज़ुल्म थिया उते सिंध जे अजबे जी वेड़ बि सिंधु जे पेट में सिंधु जे किनारनि ते विढ़ी वई आहे। मुग़ल दौर में तारीख़ लिखे थी जॾहिं मुल्तान खां 100 ॿेड़ा निकिरी ठटे लाइ रवाना थींदा हुआ त उन दौर में सिंध जा उहे आजपे पसंदि धुरियूं जेके हुयूं उन्हनि ॿेड़नि सां हिन ई सिंधु जे पेट में इहे ई मुहाणा हुया जेके क़ौमी वेढ़ में शामिलु हूंदा हुआ ऐं मुल्तान मां निकिरंदड़ 100 ॿेड़ियूं ठटे पहुचंदे पहुचंदे वञी 25 बचंदियूं हुयूं। त सिंधु जी इहा जामे सूरत हाल आहे जेका जियापे खां, कारोबार खां, रोज़गार खां, सफ़र खां, वापार खां ऐं हिन धरती जे बचाव जे हवाले सां ही जेको सो असांजे हिकु मर्कज़ी मोर्चो रहियो आहे। सिंधु जा पेट में ॿेला कचो ख़ासि तौर ते उन जी दरिया जी ओथल ते आबादी फ़सुल उहे पंहिंजी जाइ ते, कचे जा जेके ॿेला आहिनि उन्हनि में जेके ॿेल सां काठ खां वठी जीवत ताईं, माखी ताईं जेको कुझु असांखे खाज मिलियो पिए उहो बि पंहिंजी जाइ ते, पर उन्हनि खे बि कंहिं साज़िश तहत ॿेलनि खे कटे न रुॻो सिंधु जे वहुकरे खे मुतासिर कयो वियो पर साॻे वक़्तु असांजो क़ौमी मोर्चो हिकिड़ो उहो ख़तमु कयो वियो ऐं माहौलियात ते बि उन जो असरु पियो। सुबेल साथियो, असां हिते हिकिड़ी नंढी ब्रेक वठंदासीं ऐं उन खां पोइ वरी सिंधु जे हिन ई किनारे ते कंहिं कुंड पासे सां वरी तव्हां सां वधीक वीचार वञींदासीं। सारे तन जूं सूरतूं लड़े लुढ़क पिया, सारे तन जूं सूरतूं लड़ी लुढ़क पिया। खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया, खारे खेड़ाओ मथे मिठे मोटिया, सौदो कन न सोन जो वॾा विहाओ, मोती जे मेहरान जा तिन जा तामाओ। सुबेल साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार जीअं लतीफ़ इलात शाह संजा पंध पेचरा वरी रिहाण सां गॾु हींअर असां सिंधु दरिया जे पेट में हिकु ॿेड़ी ते ऐं उन ॿेड़ी में जेके मोहाणा पंहिंजे शिकार जे लाइ तयारी कनि पिया, सामुंडी मोहाणा हुजनि या दरियाही, उहे पंहिंजे जू खे छॾे जॾहिं शिकार जे लाइ वञनि था ॿेड़ियूं काहे त हिकु अधु ॾींहुं अॻु उन जी तयारी थींदी आहे, उन सां गॾु सफ़र जो सामान समर बि साण खणिबो आहे। त हीअ पंहिंजी किरत खे लॻा पिया आहिनि ऐं ॼार सुलझाइनि पिया, ॿेड़ी में जेके ज़रूरी शयूं आहिनि उन्हनि जो बि बंदोबस्तु कनि पिया ऐं हिननि में हिकु किरत आहे, हिकु पोरियो आहे जंहिंसां ही सदियुनि खां वठी पंहिंजी ख़ानदान, पंहिंजी फैमिली, पंहिंजे घर, पंहिंजे बचनि ऐं संदन जो जेको सो गुज़र सफ़र हिन सां जुड़ियल आहे। ही बिरादरी जंहिंजो मरण जीअण जर सां आहे, हिन जूं शादियूं गमियूं उहे बि जेके से जर सां ॿधल आहिनि, हिन जी रोज़ी बि जर सां आहे, हिन जो जियापो बि जर सां आहे। त अॼु असां लतीफ़ साईं जे इन्हनि नालनि खां वांझियल किरदारनि मां हिकु किरदारु जिन जो साईं 7 सुरनि में ज़िक्र कयो आहे, सामुंडी, सरेराग, घातू, सोणी, ॾहर, सारंग, कारायल जेके पाणी सां जुड़ियल सुर आहिनि। ऐं जॾहिं पाणी जी ॻाल्हि थींदी
त मोहाणे जो तस्वर ज़हन में ईंदो। मोहाणे जी किर्त, हुननि जो उथणु वेहणु, हुननि जो रस्म रवाज, हुननि जा सवण साठ, हुननि जा जेके से शिकार करण जा औज़ार ऐं ॾांव जेके आहिनि, उन मख़सूस जेके इस्तिलाह आहिनि जेके सदियुनि खां ई पंहिंजे उन माहौल सां हिक ॿिए खे सम्झाईंदे ॿुधाईंदे सफ़र कंदा रहनि था। त हींअर असां गॾु कुझु मोहाणा आहिनि, उन्हनि सां संदन किर्त जे हवाले सां कुझु कचहरी कंदासीं, वीचार वंड कंदासीं त हुननि जी मुआशी सूरत हाल छा आहे, हुननि खे शिकार सिंधु जे पेट में पाणी सुकण खां पोइ केतिरो हुननि ते असरु पियो आहे, मजमूई तौर ते हुनजी ज़िंदगी जी रहणी करणी किर्तकार जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त अचो असां हिकिड़े चाचे सां मिलूं था। चाचा अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़, छा नालो आहे तव्हांजो? बशीर अहमद। बशीर अहमद, केरु आहियो पाण? मल्ला। मल्ला जी। तव्हांजी किर्त छा आहे? किर्त असांजी मच्छी जो पलो। मच्छी जी। पलो बि मारियो? पलो कहिड़ी मुंद में मरे थो? पलो ही जेको टाइम जेके सीजन ईंदो हाणे ख़तम थी वई हाणे हुनजी, जॾहिं दरिया में पाणी वधीक हुजे दरिया हो पोइ पलो अचे थो? पोइ अचे थो, पोइ वरी जेको आहे लहे थो पाणी, त आहे कोन को पलो। हूअं तव्हांखे शिकार में कहिड़ी कहिड़ी मच्छियूं मिलनि थियूं हींअर दरिया में? शिकार में हाणे असांजी सीजन आहे, हाणे हिन में कुरड़ो बि मिलंदो आहे, मोराखी मिलंदी आहे, जरको, सिंगारी ऐं थेली आहे जेकी इहे कुरड़ो आहे, बसि सुणी आहे, इहे मच्छियूं। ॿिया बि के नाला यादि आहिनि? ॿियूं आहिनि बसि इहो मुरी आहे, चाहे गंदड़ सिंगारी, इहो इहे मच्छियूं आहिनि। ॾाही आहे, ॾाही, मुकुर आहे। अच्छा, ॿियो तव्हांजी हे जेका किर्त आहे जी, ही जंहिं ॿेड़ी ते असां बीठा आहियूं, हिन जे मुख़्तलिफ़ पुर्ज़नि जी या हिसनि जी तव्हां कीअं असांखे ॿुधाईंदव त हे कहिड़ो हिसो आहे, कहिड़ो हिसो आहे, कीअं ठहियो आहे, छा थियो आहे? इहो हिसो आहे त हिनखे असीं आगल सॾींदा आहियूं। आगेल ते बीठा आहियूं असां, आगल ते। उन खां पोइ अध खां पोइ वरी अॾो आहे, अॾो आहे विच अॾो आहे, पोइ हुनखे विच तराए, पोइ वरी पोइ पाछल आहे। हिन जे पासनि खे छा चइजे? हिनखे अंधेरियूं चवंदा आहियूं। न, हे जेके कच्छा चवंदा आहियूं। कच्छा चवंदा आहियो। अच्छा, हो जेको काठ जो इहो आहे वॾो वंझ हिन सां हलायो था, हिनखे छा चवंदा? गन चवंदा आहियूं। गन चवंदा आहियो। ऐं हुनजी जेका आख़िर में तख़्तो लॻल आहे उहो फटो आहे हुनजो। फटो आहे उहो। अच्छा, भला हे ॼार जा क़िस्म तव्हां ॿुधाईंदव? ॼार जा क़िस्म इहे आहिनि जो चार आंगुर, माना हुनजो अखो जेको आहे 4 आंगुर जो हूंदो आहे। 4 आंगुरो, 5 आंगुरो। हा, 3 इंच जो, माना हुनखे चवंदा आहियूं 3 जो रचियो हमरा ठाहे पियो हुनखे। हा, उहो जेको 3 चवंदा आहिनि, उन में 4 बि ईंदो आहे, 5 बि ईंदो आहे, 6 बि ईंदो आहे। 5 आंगुरियो, 5 आंगुर, माना हुनजो अखो जेको 4 आंगुर, 5 आंगुर, 6 आंगुर, 5 आंगुर चवंदा आहियूं, 7 आंगुर, 8 आंगुर चवंदा आहियूं। भले इहे तव्हां हिन जा जेका ॿुधायो था साइज़ 4 आंगुर, 5 आंगुर, इहे कहिड़े हिसाब सां तव्हां रखो था? नंढी वॾी मच्छी जो हिसाब आहे। मच्छी जे जी जी। भला अहिड़ी मुंद बि आहे जॾहिं तव्हां वॾे अखे वारो ॼार हणो त जीअं नंढी मच्छी न फासायो, या जेका हुनजी आनी वारे टाइम जी उन करे असां जेको आहे न, उन करे असां इहो 4 आंगुर जो रच जेको आहे उन में अधु किले जी मच्छी न ईंदी आहे। हुन में न ईंदी आहे, वॾी मच्छी तव्हां पकड़ी, वॾी मच्छी ईंदी आहे हुन में। अच्छा, भला तव्हांजी हिन किर्त सां जेको जुड़ियल आहियो, मच्छी मारियो था, 4-5 ॼणा हींअर बि आहियो, हेॾो सारो रछ आहिनि तव्हांजा, ही ॿेड़ी अलॻि आहे, वरी 2-4 ॾींहं तव्हां वेंदव दरिया जे पेट में, तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? एतिरो कुझु मिली थो वञे? गुज़र सफ़र सबलस्ती रोज़ी आहे जी, जे लॻे थी त पोइ असांजे लाइ रोज़ी आहे, भला जी न त पोइ 8-10 ॾींहं असांखे लॻी था वञनि दरिया में, पोइ बि कुझु नथो मिले, पोइ बि घटि थो मिले रोज़ी। केॾी महिल मिले थी त नथी मिले, दरिया जी अलस्ती रोज़ी आहे। केॾी महिल बुखनि थी आहियूं त केॾी महिल उञनि थी आहियूं, क़िस्मत सां रोज़ी नसीब जी घुरिया। हाणे उहे मच्छियूं बि न रहियूं आहिनि उन में, मच्छी दरिया में उहा न आहे, छो जो मच्छी ईंदी गंगा जमुना खां, इंडिया खां ईंदी मच्छी, हाणे उहा नदी बंदि करे ईंदा, हाणे उहा मच्छी नथी अचे। हाणे हिते एॾो मारो आहे जो मच्छी खुटी थी वञे, मच्छी नथी बि जजी थी। अच्छा, दरिया जो सोकड़ो उन ते माना असरअंदाज़ थियो आहे। भला ही जेके बंदि ठहिया दरिया ते या बैरेज ठहिया जेके, इन्हनि जो बि असरु पियो इन ते? इन जो असरु कोन्हे को, सिर्फ़ु रुगो दरिया जो जेको आहे, दरिया नथो चढ़े, ॿोॾी नथी थिए, हा मथां नथो हुजे, इंजा नथो हुजे, पाणी जो नथो हुजे, त मच्छी बि त इंडिया जी आहे न, गंगा जमुना जी आहे, असांजी सिंधी जी त कोन्हे आहे न। उहा नदी फेराइजे छॾीनि त उहा मच्छी हिन में अचे न। दरिया सिंधु असुल अलॻि रुख में आहे, जमुना ऐं गंगा अलॻि रुख में आहिनि। बहरहाल इंडिया मां फिरी कुझु दरिया अचनि था जेके पंजाब में हिन दरिया में पवनि था, उहो पंहिंजी जाइ ते सही ॻाल्हि आहे तव्हांजी। पर ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं हिते मच्छी मारियो था, जेतिरो बि तव्हांखे नसीब में मिले थी, ॿाहिरि तव्हांखे अघु केतिरो थो मिले? अघ जो ॿाहिरि जो छा आहे त उहो वापारियुनि खे मिलंदो आहे, जेके वापारी जेके वॾा आहिनि, असीं ॾींदा आहियूं माल उन्हनि खे, उहे असांखां माल मारे खणंदा आहिनि, माना घटि अघ ते। हा, जेकी 4 सियारियूं हूंदी आहे खणंदा आहिनि 2 सै ते, 5 सियारी खणंदा आहिनि 8 सै ते,
असांखे माल खणा पोइ अॻिते अलाए केतिरो थो मिले, पोइ 1000 रुपये में थो मिले न 2000 में थो मिले, उहा ख़ुदा थो ॼाणे, ख़ुदा जो कमु थो ॼाणे। अच्छा, दरिया जॾहिं ओज ते हुजे, भरपूर वहंदो हुजे, जी पोइ उन दरिया जे माहौल में कुझु फितरी ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कुन आहिनि, किथे पाए थो, किथे घुमरो आहे, किथे फेरो आहे, इहो दरिया जो माहौल तव्हां कीअं था ॾिसो? साईं जॾहिं पंहिंजे मौज में जॾहिं दरिया अचे थो न, जॾहिं मौज मस्तीअ में अचे त पोइ उन में कुन बि थियनि था, चकरा बि थियनि था, पाइदड़ियूं बि थियनि थियूं, सभु कुझु उन में अचे थो वञे। ऐं उन में जेको आहे सो माण्हू उन में जेको आहे ॿोॾि थी वञे, पोइ उन में माण्हू तकलीफ़ में रहनि था, अंदरि जंगल मां नथा निकिरनि त ॿुॾी बि सघनि था। पोइ असीं जेके मल्हा आहियूं न, पोइ असीं पाण परेशान हूंदे में असांजो गुज़र सफ़र असांजो ख़तमु थियो थो वञे। वॾे पाणी में मच्छी नथी मिले, पोइ वॾो वकिरो थियो वञे, ॾंडी कंदी नथी मिले असांखे, असीं किथे ॼारणूं, किथे कयूं, पोइ असांखे मानीअ जो पैसो बि कोन थो मिले जेको असीं खाऊं। असीं तव्हां हिन माहौल में घणे अरसे खां वठी, घणनि पीढ़ियुनि खां वठी हिन किरत सां लॻा पिया आहियो? साईं असांजी त अलाए केतिरियूं पीढ़ियूं आहिनि जेके दौर गुज़रिया आहिनि, पोइ बि असांजा जेके वॾा जेके असां हलियासीं, असीं त ॼावल असांजी पैदाशी ॿेड़ियुनि में आहे, असांजे ॿेड़ी जेको हूंदो हो त ॿेड़ी पैदाशी असांजी ॿेड़ियुनि में ॼावाई, असीं ॿेड़ियुनि में आयासीं, ॿेड़ियूं हुयूं। अॼु बि ईअं थींदो आहे त तव्हांजी का अहिड़ी ख़ुशी जो ॾींहुं हुजे, को विहांउ हुजे, या को ॼम हुजे, छठी हुजे, तव्हां ॿेड़ियुनि में मल्हाईंदा हुजे? सही आहिनि, किथे आहिनि, किन जॻहियुनि ते आहिनि, पर असांजे पंजाब में बि आहिनि, ॿेड़ियुनि में वठी बिल्कुलु बिल्कुलु आहे, इहो थी सघे थो। असां वेंदा आहियूं ॿेड़ियुनि ते वसीले ते, ओलियाण ते बि वेंदा आहियूं, ऐं छठियूं बि कंदा आहियूं, सभु कुझु थिए थो, अञा ताईं अञा रवाज़ आहे, कुझु न कुझु आहे किथे किथे। उन मख़सूस ख़ुशी जे मौक़े ते तव्हां को गीत, को सहरो, को लाॾो, को अहिड़ी ॻाल्हि? गीत करण वारा जेके हुआ त उन जहान मां विया हलिया, हाणे उहे ॻाल्हियूं बि छॾे हलिया, वाकई हुयूं, अॻे हुयूं, इहे न हुयूं, असांजे ज़माने में बि हुयूं, इहे ॿेड़ियुनि में ठुड़का ठुड़का इहे ॻाइण वार थींदा। हाणे उहे रवाज़, हाणे असीं पकनि ते आहियूं, हाणे उहे रवाज़ बि विया हलियो, ॻाल्हियूं बि हुयूं। दरिया जे वोकरे ते का पराही ॿेड़ी हुजे, को उन दोस्त खे सॾणो हुजे, साथी खे सॾणो हुजे, तव्हां कीअं उनखे सॾु ॾींदा? साईं उनखे सॾु कंदा आहियूं असां त बाबा ॿेड़ी न काहे अचे, पंहिंजे सुर में ॿुधा, सुर में ॿुधा। साईं उनखे असां सॾु कंदा आहियूं, बाबा ॿेड़ी काहे अचे त हाणे हलूं घर, हाँ टाइम खुटी वियो हलियो, हाणे पंहिंजे बचनि में सारा थियूं। सो ॿिनि साथियो, असां हिते हिकिड़ी साई वठंदासीं, साई खां पोइ वरी तव्हां सां गॾिबासीं ऐं वधीक वीचार वंड थींदी। जी सारे तन जूं चोर तूं लड़े लुड़क पिया, सारे तन जूं चोर तूं लड़ी लुड़क पिया, दलील कया केदा पंध पहाड़ जा, बंदर देसां देस, बंदर देसां देस, मुल न मिले वारियें, फ़कीराणे वेस, अमूली ॾीन अणतोरिया। सो वीर साथियो, साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार, मेरान टीवी जी हफ़्तेवार रिहान शाह जा पंध पिचर सां गॾु सलीम भुट्टो लतीफ़ी। जीअं असां गुज़िरियल ॿिनि सेगमेंट्स में दरिया सां सलाहियल ज़िंदगी, माहौल, समाज, सकाफ़त जी ॻाल्हि कई, त हाणे बि जीअं त असांखे मथां डिसंबर में सकाफ़त जा ॾींहं अचणा आहिनि,
त लतीफ़ साईं खे सिंधी सकाफ़त खां अलॻि नथो करे सघिजे। सिंध जा उहे पोरियत किरदार, सिंध जी तारीख़, सिंध जूं सकाफ़तूं, सिंध जूं रीतूं रस्मूं, मजमूई तौरु सिंध जो जेको रंग आहे, जीअं साईं जो बैत आहे त खूणी ऐं खूणी पिरी पटाए गज जीअं, खूणी ऐं खूणी पिरी पटाए गज जीअं, जे मन मझूनी से कीअं वञनि विसरी, महबूब जी तशबी ऐं पटाए गज जीअं। त सकाफ़त लतीफ़ साईं जी शाइरी जो बुनियादी तानी पेटो आहे। उन ई तानी पेटे मां हिकु तंद ही ॼार जी हिननि ॿेड़ियुनि सां सलाहियल आहे, ॿेड़ियुनि सां ज़िंदगी जेका सलाहियल आहे, ऐं असांजी सकाफ़त जो हिकु सघारो हिसो जेको पाणी ऐं पाणी सां किरत कंदड़ जेके मुहाणा आहिनि उन्हनि सां आहे, जिन जूं रहणियूं करणियूं बि पाणी ते आहिनि, हुननि जो जीअण मरण पाणी सां आहे, हुन जूं शादियूं गमियूं पाणी सां आहिनि, हुन जा सभु रस्म रवाज सौण साठ रीतूं रस्मूं उहे बि ॿेड़ी सां ऐं पाणी सां सलाहियल आहिनि। त असां जॾहिं अॼु ॾिसूं था दरिया जे पेट में पाणी जो उहो ओज कोन्हे को, ऐं इन सोकाड़े जे करे न रुॻो सिंध जी ज़रे ज़मीन ते जे आबादी जे हवाले सां असरु पए थो, पर दरिया सां जेके आसाइतियूं सलाहियल आहिनि ज़िंदगियूं, उन्हनि जी आस बि अधूरी रहिजी थी वञे पई। छो जो मच्छी जो न हुअणु, पाणी जो न हुअणु, हिननि मुहाणनि जी मच्छी जे शिकार जी निस्बत सां उहा उपत, उहा जेका रोज़ी हिननि खे नथी मिले, त गुरबत हिननि वटि घर करे वई आहे। ऐं न त को ज़मानो हुयो, हिन जा पंहिंजा ॿोल हुया, पंहिंजा सॾ हुया, पंहिंजा गुफ़्ता हुया, पंहिंजूं ॻाल्हियूं हुयूं, ऐं पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो अलॻि कल्चर जो हिकिड़ो रंग हुयो। पर अॼु उहे रंग सभु फिका पइजी विया आहिनि, जो पाणी जी अणहूंद जे करे इहो सॼो माहौल जुड़ियो आहे। ऐं जॾहिं पाणी जी अणहूंद थी आहे त गुरबत कर खयो आहे। इन गुरबत जे करे हिन जी मजमूई ज़िंदगी मुतासिर थिए थी, न त हीअ असांजी इन सकाफ़त जो ईअं सम्झो त हिकिड़ो सघारो मोर्चो रहिया आहिनि तारीख़ में। ड्रिघे सफ़र खां वठी, ड्रिघे अरसे खां वठी हिननि पंहिंजी किरत सां, जीअं लतीफ़ साईं चयो त अबे ॾाढे कार नाहक छॾी नाखा, त साईं जे दौर में बि इन अणहूंद जा ॿाहिरियनि असरनि जे करे, धारियुनि जे अचण जे करे जेके असर हुया, त साईं पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी पाणी जी वाहर करण लाइ, पंहिंजे पाणी जी पहरेदारी करण लाइ जेके से तॾहिं बि ॾोरापो ॾिनो त अबे ॾाढे कार नाहक छॾी नाखा। त अॼु बि उहो साॻियो सुवालु असां लाइ बीठो आहे त असां पंहिंजे पाणीनि जी मालिकी कयूं, पोइ उहो सामुंडी पाणी हुजे या दरियाही पाणी हुजे, छो जो उन सां असांजी ज़िंदगी सलाहियल आहे। अलाह खां पोइ जेकॾहिं सिंध जो ऐं सिंधी माण्हुनि जो जियापे जो ज़रियो आहे त उहो सिंधू दरिया आहे, जेको असांखे ख़ुशहाल बि रखी सघे थो, असांजी ख़ुशियुनि खे बि बरक़रार रखी सघे थो, असांजी सकाफ़त खे बि जेको सो ज़िंदा रखी सघे थो। हूअं बि तारीख़ में ॾिसूं था त जेके दुनिया जा वॾे में वॾा दरिया, उन्हनि सां ई वॾे में वॾियूं तहज़ीबूं सकाफ़तूं जेके से उसरियूं, जीअं नील जो नालो वठंदासीं त मिस्र जी तहज़ीब असांजे आॾो अची वेंदी, ईअं दजला फराद जो नालो वठंदासीं त असांजे आॾो जेको सो बगदाद, अॼोको इराक़, तॾहिं जी बेबलून या सुमेरी तहज़ीब असांजे अखियुनि जे आॾो अची वेंदी। ईअं गंगा जमुना जो नालो वठंदासीं त असांजे आॾो हिंदुस्तान जी जेका तारीख़ साम्हूं अची वेंदी, सकाफ़त साम्हूं अची वेंदी। ईअं सिंधू दरिया जेको आहे, इहा बि सिंध जी सुञाणप आहे, सिंध जो मान आहे, सिंध जो फ़ख़ुरु आहे। ऐं उन सां जुड़ियल ही किरत कंदड़ माण्हू, ही पोरियो जेको प्यार जो पोरियो आहे, पेट लाइ पोरियो आहे, इहो बि हिकिड़ो पंध आहे। ऐं लतीफ़ साईं इन्हनि ई पंधनि ते हिननि किरदारनि खे बि पंहिंजी शाइरी जो हिसो बणायो। इहे पंध सुजाॻी जा पंध, इहे पंध पोरिहे जा पंध, प्यार जा पंध, मोहबत जा पंध, पंहिंजी सकाफ़त जा पंध, पंहिंजनि माण्हुनि सां जुड़ियल रहण जा पंध हुया। हुननि सां गॾिजी वेही हुन जा ॾुख सूर मालूम करणु ऐं पोइ हुन जो हल ॿुधाइणु, इहो लतीफ़ साईं जा पंध हुया, जेके हिन पंहिंजी ज़िंदगी जे 22 साल लगातार त कया ई कया, पर ज़िंदगी जे बाक़ी वक़्त में बि इन्हनि पोरियतनि जे विच में साईं ज़िंदगी गुज़ारी। न रुॻो उन किरत खे मान ॾिनो, हुन जी किरत खे जेको सो दाइमी हैसियत ॾिनी शाइरी में, पर सिंधी ॿोली, सिंधी सकाफ़त ऐं इन किरत सां जुड़ियल जेके इस्तिलाह आहिनि, जेके मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि लुग़त जा,
उन जी ज़रखेज़ी खे बि साईं जेको सो पंहिंजी शाइरी में महफ़ूज़ रखियो। त सुबिल साथियो असांजी अॼोकी रिहान शाह जा पंध पेचरा जो वक़्तु पुॼाणी खे पुॼे थो। सलीम भुट्टो लतीफ़ी खे इजाज़त ॾींदा। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए ॾिस में वरी तव्हां सां वीचार ॾींदासीं। जिए लतीफ़ जिए लतीफ़िलात। दिल करियां